जी बाबा ॻाल्हाए हाणे। मुंहिंजो नालो सलीम अहमद आहे। खानवाण शहर में वेठो आहियां। सलीम अहमद चन्ना। मां घर वेठो हुयुसि, घर भाॼी चाढ़ियां पियो त खानवाण पुलिस जा 4 जवान नवां भर्ती थियल रंगरूट अची मुंहिंजे मथां क्लैशनूं झलियनि ऐं मूंखे चयनि हल थाणे ते, मथां कपिड़ो मुंहं ते वेड़े तशदुद कंदा, मारींदा कुटींदा, थाणे ते वठी हलिया। उते लाकअप करे 2 कलाकनि खां पोइ मूंखे ख़बर पई त तो ज़ाल खे तलाक छो ॾिनी आहे। इन तां मूंखे विड़ी कुटे मूंखां पैसा बि खसिया वियनि ऐं इन मां मूंखे मिंथूं करे पहिरें पियो 2000 मोटाए ॾिननि, 1000 रुपया मुंहिंजो खणी विया। मूं वटि ॿी का प्रॉपर्टी न आहे। मां सामान खपाईंदड़ आहियां, मज़दूर माण्हू आहियां। मां IG सिंध DIG नवाब शाह ऐं SSP नौशरो खे, DSP कंडियारो खे अपील थो कयां, खुदारा मूंसां इंसाफ़ कयो। मूंसां ज़ुल्म आहे, मूंखे खानवाण जी पुलिस खां इंसाफ़ ॾियारियो ऐं तहफ़ुज़ ॾियारियो वञे। वॾी महिरबानी थी।